सिंध जे अदीबनि, दानिश्वरनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि चयो आहे त शेख अयाज़ शाइर सां गॾु हाल ऐं मुस्तक़बिल जो इदारो आहे जंहिंखे ख़िराज पेश करणु संदनि ज़िम्मेवारीअ में शामिल थिए थो। कराची यूनिवर्सिटीअ में सिंधी शोबे पारां नाले वारे शाइर महान कवि शेख अयाज़ खे भेटा पेश करण वारी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में शेख अयाज़ खे शाइरी ज़रिए ख़िराज पेश कयो वियो। शानदार तक़रीब में लतीफ़ चेयर जे डायरेक्टर प्रोफेसर सलीम मेमण, सिंधी शोबे जे चेयरमैन डॉक्टर रुखमान गुल पालारी, नाले वारे दानिश्वर डॉक्टर फयाज़ लतीफ़, उर्दू ॿोलीअ जी लेखक फरज़ाना ख़ान, नाले वारे अदीब डॉक्टर शेर मेहराणी, समाजी अॻुवाण मारवी सूमरो सां गॾु उस्तादनि ऐं यूनिवर्सिटी जे शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। सिंधी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुक़ररनि जो चवणु हो त शेख अयाज़ पंहिंजी शाइरी ज़रिए अवाम खे सुजाग कयो। हू न सिर्फ़ सिंधी पर ॿियनि ॿोलियुनि में बि शाइरी कई आहे। शेख अयाज़ पोईं सदीअ जो ऐं हिन सदीअ जो उहो वॾो शाइर आहे जंहिं शाह लतीफ़ खां पोइ सिंधी अवाम में तमामु घणी मक़बूलियत माणी। न फ़क़ति मक़बूलियत माणी बल्कि हुन सिंधी अवाम में सिंध में जागृता जो हिकिड़ो नओं दौरु शुरू कयो। शेख अयाज़ जेका असांजे मौजूदा दौर या जेको दौरु गुज़री वियो या जेको ईंदो उन जे हवाले सां हिकिड़े क़िस्म जी रेडार आहे। इहा सराही जी ॻाल्हि आहे त अयाज़ हिकिड़ो नालो न आहे पर हिकिड़ो दौरु आहे सिंधी अदब जो, सिंधी शाइरीअ जो दौरु आहे। ऐं उन अयाज़ जो ॾींहुं ख़ासि तौर ते मार्च जेको आहे आउं सम्झंदो आहियां त अयाज़ जो महीनो आहे। ख़याज़ जो है वो सिंध के बड़े शायर हैं, सिंधी शायर के हवाले से वो जाने पहचाने जाते हैं, लेकिन मैं समझती हूँ कि वो उर्दू के भी बड़े शायर हैं। वो ज़ुल असानी शायर थे, उर्दू के बड़े शायर हैं। इसी वजह से मैं उनकी उर्दू शायरी पर जो है वो मेरा तहक़ीक़ी मक़ाला इंशाअल्लाह जमा हो जाएगा। ख़याज़ जदीद सिंधी शायरी जो हिकिड़ो इंतहाई अहम हवालो आहे ऐं यूनिवर्सिटी लेवल ते उन ते तमामु घणो कमु पियो थिए, पढ़ायो पियो वञे, पढ़ियो पियो वञे। त असांजी कोशिशि इहा आहे त जेके सिंधी शाइरी जे उफ़क़ ते चोॾींहं जे चंड वांगुरु चमकंदड़ शाइर आहिनि। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त शेख अयाज़ मुंहिंजे पंहिंजे शहर शिकारपुर खां जेको आहे सो वास्तो रखे थो। शेख अयाज़ जी जेका लाज़वाल शाइरी आहे उन में असांखे मोहबत ऐं भाईचारे जो दर्स मिले थो ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। जदीद सिंधी अदब जो बानी, जदीद सिंधी शाइरी जो बानी शेख अयाज़ जंहिंखे अॼु भेटा थी ॾिनी वञे, यकीनन सिंध जी उहा सदा आहे जंहिं लतीफ़ खां पोइ सिंधी क़ौम खे हिकु शऊरी नुक़्तो ॾिनो। शेख अयाज़ सिंधी जे लाइ तमामु घणो लिखियो आहे। असां नौजवान शागिर्दनि जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे, हिकिड़ो रोल मॉडल आहे। पंहिंजी शाइरी ज़रिए सिंध जे अवाम में उत्साह पैदा कंदड़ शेख अयाज़ जी शाइरी न सिर्फ़ शाइरी पर हिकु वॾो इदारो आहे। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां बशीर संजराणी, सिंध न्यूज़, कराची।